जी बिल्कुल असां इन वक्त यूसी कोट जंगू जे गोट सोबदर खान खोसा में मौजूद आहियूं जिते बारिश ऐं सैलाब जे मुतासिरीन जी जेके इमदादी कैंप लगाई वई है उते मुफ़्त तिबी कैंप लॻल आहे जेके मरीज़ अखियुनि जे इलाज ॿिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज कयो पियो वञे। इन वक्त असां सां मौजूद नौजवान कटवार इत्तेहाद तंज़ीम जे जेके चेयरमैन ज़ैनुल आबिदीन उन्हनि पारां हिते कैंप लगाई वई है। उन्हनि खां अचो त वीचार वठो उनजो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरियों त असां जेकब न्यूज़ जा तमामु घणा थोराइता आहियूं जेके हिन ॾुखी घड़ी मंझि हर हंधि मौजूदु आहिनि ऐं सभिनि खां जेको बि हाल आहे पूरे सिंध जो या बलूचिस्तान जो सभ जो मीडिया जेकियूं पेश करनि था। ऐं उनखां अलावा अल्लाह ताला जी तौफ़ीक़ आहे तक़रीबन असांजी पंहिंजी बिरादरी जा कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जेके असां सां ताउन करनि था, कुझु डॉक्टर आहिनि जंहिंजे ताउन सां पहिरियां त असां पंहिंजी मेडिकल कैंप हुईसीं मेरशाह ते, उन खां पोइ डेरा लायार में, हाणे हिते आया आहियूं। कल्ह हिते विज़िट कयोसीं त हितो जो ॾिठोसीं त हितां जा माण्हू तमामु घणा मुतासिर आहिनि। पोइ इन लाइ सोचियोसीं त हाणे हींअर हेॾे छो न वञूं मांजीपुर, छो जो हिनखे चारि जेके बि वॾा वॾा शहर आहिनि सॼनि जा रस्ता कटियल आहिनि। पोइ हितां जी माण्हू तमामु घणी परेशानी आहिनि। इन जे करे असां सोचियोसीं त हाणे हिते सभ खां ज़्यादा जेकी ज़रूरत आहे उते मांजीपुर जी आवाम खे आहे। इन लाइ असां हिते आयासीं। ऐं हीअ हालत जेकी तव्हां ॾिसो था तव्हां सॼनि जे साम्हूं आहे। इंशा ताला तव्हां पंहिंजे चैनल जे हिसाब सां पाकिस्तान जे हर कुंड कुर्च में जिथे भी मीर मोतबर वडेरा शाही जेके भी आहिनि उन्हनि खे बि अपील कयो ऐं उन्हनि खे हे बराए रास्त बि ॾेखारियो, छो जो हे ॾिसनि हाल ॾिसनि त मथां कंहिंजे रूह में राम पए, मथां हिन ग़रीबनि जे लाइ कुझु इमदाद आहिनि। असां को जेको थी सघे थो मेडिकल जे हिसाब सां असां ताउन कयूं था। जेकॾहिं असां सां कोई बि वॾा मीर मोतबर या आला अमलदार कोई बि असां सां ताउन कनि था, असां इंशा ताला इन खां वधीक बि क़दम कंदासीं ऐं जिते जिते जंहिं माण्हू खे ज़रूरत आहे असां उते वञी ज़रूरु पुॼंदासीं। जी तमाम ॿुधो ज़ैनुल आबिदीन जो चवणो हो त सैलाब मुतासिर वजह खां असां ग़रीबनि जी जेकी फौरी मदद जेतिरो जेको हाल थी सघे थो मदद करण था। उन्हनि अपील कई आहे त कंहिं मुखिर हज़रात खां की उहे ताउन करनि, असां एन जी ओ सां गॾु कमु करनि। नौजवान कटवार इत्तेहाद जे फाउंडेशन जी ज़रूरत आहे ऐं उन सां जेके इमदाद करे सघनि।